इन जमाने जो खैरातों भी मश्करी आ कि जो पी मरियो वो खैरात तो करे, दावत मा छापी दो फर्स्ट क्लास, बाक़ायदा शामियाना लगंदा, टेबलूं लगंदियूं, दावत मा माण्हू ॾे वेंदा, खैरात फी सबीलिल्लाह, ठीक है न। खैरात जी कार्ड बेड़ा ज़बत ॼण पी के ॿीहर तो परणाए। खैरात युमानी अग में भोतार ईंदा, सरदार ईंदा, खान ईंदा, नवाब ईंदा, ड्रावल ड्रव कंदा, वड़ा वड़ा माण्हू कुकड़न जूं टंगूं खाईंदा, सिजूं खाईंदा, हे गरीब वरी हड्डियूं चूपींदा। मुंहिंजो पुट मुबारक थी पिणे बख़्शिजी वियो। हुजूर जे ज़माने में या खैरात कान ही, माफ़ कजो, हुजूर साईं जे ज़माने में या खैरात कान ही। उन ज़माने में खैरात कीअं थींदी ही? हुजूर जा सहाबी गरीबन खे ॻोल्हींदा हा, मिस्कीनन खे ॻोल्हींदा हा, यतीमन खे ॻोल्हींदा हा, बेवह औरतुन खे ॻोल्हींदा हा। पोइ ख़ामोशी सां चुप चुपात में कंहिंखे 500 ॾिनऊं, कंहिंखे 1000 ॾिनऊं, कंहिंखे अटो ॾिनऊं, कंहिंखे चांवर ॾिनऊं, कंहिं मरीज़ खे दवा वठी ॾिनऊं, कंहिंखे नक़द पैसा ॾिनऊं। चुप चुपात में गरीबन जी मदद कयूं, मिस्कीनन जी मदद कयूं, यतीमन जी मदद कयूं, बेवह औरतुन जी मदद कयूं। ऐं चुप चुपात में उन्हनि खे चयूं मुंहिंजे बाबे जे लाइ दुआ घुरजांइ, मुझे जीजल अम्बड़ जे लाइ दुआ घुरजांइ। दादू वारा परवरदिगार जो कसम, हिन हिन रवाज वारी खैरात ते तू 5 लख खर्च कर ऐं लिख छप में कंहिं गरीब, कंहिं मिस्कीन, कंहिं यतीम, कंहिं बेवह औरत जी 5 सबन जी मदद कर। इन्हनि 5 सबन जो सवाब 5 लखन खां वधीक मिलंदो। हेर को नाले जे लाइ सी फलाणे वाह जी खैरात कई, वाह में लुढ़ी वियो।